गुजो मां खे अपडेट कंदा हलूं। रिपोर्ट करे रहिया शहबाज़ अली मल्हा। लाॻीतो 3 ॾींहनि खां वसंदड़ बरसाति गुजो ऐं आसपास जे इलाइक़नि में वसंदड़ बरसाति तबाही मचाए छॾी। शहर ऐं पहाड़नि मां लिफ्ट मशीनूं लॻाए बरसाती पाणी नेकाल करण जा इंतज़ाम करे रहिया आहियूं। चेयरमैन लौंग ख़ान जोखियो जो चवणु आहे। ख़बर मुताबिक़ 3 ॾींहनि खां लाॻीतो वसंदड़ बरसाति गुजो ऐं आसपास समेत बरसाति पवण करे नंढा वॾा शहर ऐं ॻोठ पाणीअ हेठि अची विया आहिनि। पवंदड़ बरसातुनि सबबि शहर जूं समूरियूं बाज़ारूं ऐं गलियूं पाड़ा तलाउनि जो ॾेख ॾियण लॻा आहिनि। पाणी जो निकास सिस्टम नाकारा बणियल आहे। शहरी ऐं वापारी सख़्त परेशान आहिनि। गुजो शहर में करोड़े रुपयनि जी लागत सां गंदे पाणीअ जी नेकाल लाइ जोड़ायल सिस्टम नाकारा बणियल आहे। शहर गुजो जा अहम पाड़ा मेमण मोहल्लो, शीदी मोहल्लो, मीरबहार मोहल्लो, शेख मोहल्लो समेत शहर गुजो जा समूरा इलाइक़ा पाणी हेठां आहिनि। ॿिए पासे मच्छरनि जो आज़ार वधी वियो आहे त बिजलीअ जो निज़ाम धरम बरम बणियल आहे। यूनियन काउंसिल गुजो जे चेयरमैन लौंग ख़ान राब्तो करण ते ॿुधायो त असां लिफ्ट मशीनूं लॻाए शहर ऐं पहाड़नि मां बरसाती पाणी नेकाल करण जा इंतज़ाम करे रहिया आहियूं। ॿिए पासे यूनियन काउंसिल गुजो जे अॻूणे चेयरमैन अब्दुल जब्बार मेमण शहर में लिफ्ट मशीनूं लॻाए बरसाती पाणी नेकाल करण जो कमु शुरू करे छॾियो आहे।